सखर मां रिपोर्ट करे रहियो आहे हफ़ीज़ लाशारी। सखर इलेक्ट्रॉनिक पावर कंपनी सेप्को पारां बिजली जे नादन गान ऐं गैर क़ानूनी कनेक्शन ख़िलाफ़ कार्रवायुनि खे तेज़ कयो वियो आहे। रेंजर्स ऐं पुलिस जे साथ सां सखर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में ऑपरेशन जारी आहे। सखर में सेप्को जे आला अमलदारनि जी हिदायतुनि ते रीजनल टीमूं रेंजर्स ऐं पुलिस जे ताउन सां बिजली जा नाधंदा ऐं बिजली चोरी में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवायूं शुरू कयूं वियूं आहिनि। SDO निसार अहमद शेख जी अॻवानी में सखर जे मसरूफ़ इलाइक़े मिलिट्री रोड ते ऑपरेशन कयो वियो। उन मौक़े ते SDO निसार अहमद शेख मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बिजली चोरी ऐं नाधंदगी कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। सेप्को ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी तहत रेंजर्स ऐं पुलिस जे ताउन सां कार्रवायूं शुरू कयूं आहिनि। जेके सार्फ़िन बक़ायाऊं अदा न कंदा उन्हनि ख़िलाफ़ बिना कंहिं इम्तियाज़ जे कार्रवाई जारी रहंदी। इन्हनि सार्फ़िन खे अपील कई त हू वक़्त सिर बिजली जा बिल अदा कनि ऐं गैर क़ानूनी कनेक्शन खां पासो कनि। ॿी सूरत में सेप्को जूं कार्रवायूं ईंदड़ वक़्त बि जारी रहंदियूं। सेप्को अमलदारनि मूजिबि ऑपरेशन मरहलेवार सखर जे ॿियनि इलाइक़नि में पिणु कयो वेंदो।